जेडो तुझो नाम बाज डोडियाई मंगा ये थंबेरी थूणी तू छप्पर तू छां उजालो कहाँ तोखे मालूम सब की। आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काने पारां फाइन आर्ट जे शुबे जे तरफ़ां लाड़काने जा मुसवर जो डांस आहे असां नंढड़ो हिकिड़ो प्रोग्राम करे रहिया आहियूं, जंहिंजी शुरूआत असां पहिरें हमेशह जाफ़े बाबूल शाह साईं जे बैतनि सां कंदासीं। त शाह साईं जे बैत पढ़ण जे लाइ मां ड्राइंग जे ई उस्ताद ऐं मुंहिंजे पुराणे दोस्त मुसवर मुमताज़ अब्बासी खे मां दरख़्वास्त कंदुसि त अचे लतीफ़ साईं जा बैत पढ़े। मुमताज़ अब्बासी। साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसूं, साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसूं, पन ॿोड़ी पाताल में पण तारी तूं, जेकर अची मूं जेकर अची मूं त मेरा ईमान लहां। अखियूं पैर करे अखियूं पैर करे वञिजे वो वञिजे, अखियूं पैर करे हो सुप्रिया जी ॻाल्हिड़ी, सुप्रिया जी हा ॻाल्हिड़ी कंहिंसां की न कजे, कंहिंसां की न कजे, वञिजे वो वञिजे, अखियूं पैर करे लिकाए लोक खां, हो लिकाए लोक खां, लिकाए लोक खां, गुजरी ॻोठुनि जे वञिजे वो वञिजे, अखियूं पैर करे तूं हबीब तूं तबीब, तूं हबीब तूं तबीब, तूं दर्द जो दारू, हो दवा आहिनि दिलि खे तुंहिंजूं तवारूं, हो करियां थी कारूं जीअं बुकी ॿेनूं न थिए, मोहब्बती में हार जो ओ मोहब्बती में हार जो, सूर न कंहिं सलजे, वञिजे वो ओ वञिजे, अखियूं पैर करे। बरे सगीर में फ़नून लतीफ़ा की तारीख़ तमामु पुराणी आहे। दुनिया जी हर क़ौम पंहिंजी सकाफ़त ऐं हुनर खे हथी वठाईंदी आई आहे। अहिड़ी तरह सिंधी क़ौम जी बि पंहिंजी आर्ट ऐं सकाफ़त आहे, जंहिंखे सॼी दुनिया में ख़ासि मक़ाम हासिलु आहे। पर बदकिस्मती आहे त असांजे मुल्क में फ़न मुसवरी खे नज़रअंदाज़ कयो वञे थो। फ़न मुसवरी में इज़हार जा ॿ ख़ासि तरीक़ा आहिनि जेके आलमगीर आहिनि, हिकु पेंटिंग, ॿियो डिज़ाइनिंग। हिकु अंग्रेज़ मुफ़क्किर जॉन रोज़किन चवणु आहे त इंसानी सभ्यताउनि जी मोतबर तारीख़ चित्रकारी ऐं मुजस्मा साज़ी आहे, जंहिंजा नक्श तारीख़ में हमेशह ज़िंदा रहनि था। मां ईअं बि चवां थो त मोहनजोदड़ो जी नाचुर जो पुतलो, परदम जो बुत, हड़ापा जो धड़, गंधारा जूं मूर्तियूं, अजंता जे गारनि जी सतराशी ऐं मुग़ल सिख दौर जूं चित्रकारियूं अॼु बि दुनिया में केरु खणी बीठियूं आहिनि। सिंधु माथिरे जे मुहर पथरनि ते उकिरियल चित्रनि जो इज़हार लक्षा पंहिंजी जाइ ते बेमिसाल आहिनि। असांजी सिंध जा आर्टिस्ट जेके तमामु वॾा आर्टिस्ट आहिनि, जिन में एनकाफ शेख, मोहम्मद अली भट्टी, ज़फ़र काज़मी, ए आर नागोरी, हारून चन्नू,
फता हाले पुटो, शफ़क़त वधो, रिज़वान उमराणी, दारा अबड़ो ऐं ॿिया शामिल आहिनि। ऐं असांजी ख़ुशकिस्मती आहे त शफ़क़त वधो ऐं रिज़वान उमराणी जिनखे पूरे पाकिस्तान ऐं दुनिया में सुञातो वञे थो, उन जो तालुक़ु लाड़काणे सां आहे। मां पंहिंजे ॿिए सेशन जी तरफ़ ईंदुमि जंहिंमें असां लाड़काणे जे मुसवरनि जी पेंटिंग्स तव्हांखे असां डिस्प्ले करे ॾेखारींदासीं। जिन जिन आर्टिस्टनि असांखे पेंटिंग्स मोकिलियूं, असां चयो सभिनी आर्टिस्टनि कयो, पर जिन जिन मोकिलियूं असां सिर्फ़ु उहे शामिलु कयूं आहिनि। उनजे लाइ असांजी मॉडरेटर जेका आहे मोहतरमा अरीशा खलीक, उहा उन्हनि जे जो तारुफ़ पेश कंदी असांजे आर्टिस्टनि जो। अरीशा खलीक BSc इंग्लिश लैंग्वेज में लिटरेचर में BSc कई आहे, समाजी कारकुन आहे ऐं हुनजो बि असांजे हिन फील्ड सां ड्राइंग सां तमामु घणो शौक़ु आहे। अरीशा खलीक। रहमान रहीम, साईं सदाई करीम, मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करीम। अॼु जे हिन प्रोग्राम में मां आयल तमामु महिमान ऐं लाड़काणे जे मुसवरनि खे दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थी। दुनिया में आर्ट जो रुतबो ईअं आहे ॼण इंसान जो पंहिंजी माउ सां जीअं चाह हूंदो आहे। हिन धरती ते असांजे शहर में सिंध जा मुसवर पंहिंजे रंगनि सां ऐं पंहिंजे शौक़ ऐं जज़्बे सां पंहिंजी दुनिया में पंहिंजी तहज़ीब, पंहिंजी सक़ाफ़त खे ईअं उजागर कनि था ऐं लाड़काणे जा मुसवर पंहिंजे हिन तारीख़ में अहिड़े तरीक़े सां नालो रोशन कनि था ॼण हू हितां असां जीअं आसमान ते हितां सितारा ॾिसंदा आहियूं, हू असां वांगुरु ईअं ई सितारा आहिनि लाड़काणे जा। अॼु जो ही प्रोग्राम उन लाड़काणे जी मुसवरनि जे एप्रिशिएट करण जो मौक़ो आहे ऐं अचो त असां गॾिजी हुननि जी ड्राइंग खे, हुननि जी आर्ट खे, हुननि जी पेंटिंग्स खे ॾिसी करे हुननि जे शौक़ ऐं जज़्बे खे वधीक उजागर करियूं। असां पंहिंजी सेशन जी तरफ़ शुरू कयूं था। असांजे लाड़काणे जो पहिरियों आर्टिस्ट आहे रिज़वान उमराणी। लाड़काणे में 1936 ईस्वीअ में जनम वरिताईं ऐं लाड़काणे में पहिरीं आर्ट गैलरी मदर आर्ट गैलरीअ जे नाले सां क़ाइमु कयाईं। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो इस्लामाबाद में संदसि तस्वीरुनि जी नुमाइश कराए। लाहौर आर्ट काउंसिल में फैज़ अहमद फैज़ जी घरवारीअ संदसि तस्वीरुनि जी नुमाइश कराई। सना वारनि अमेरिका में बि नुमाइश कराई अथसि। हिन वक़्त ताईं 80,000 तस्वीरूं ठाहे चुको आहे। शफ़क़त हुसैन वधो 1983 ईस्वीअ में जनम वरितो। पाण एग्रीकल्चर डिपार्टमेंट में इंजीनियर आहे। हिन वटि आर्ट हिकु कुदरती तोहफ़ो आहे। बग़ैर उस्ताद जे हिन आलीशान आर्ट वर्क कयो आहे। संदसि तस्वीरुनि जी मंज़र निगारे ॾिसंदड़ सोचण ते मजबूर थी वञे थो। सिंध धरतीअ सां प्यार कंदड़ शफ़क़त वधो साहब जूं कराची आर्ट काउंसिल, मेहरान आर्ट काउंसिल, हैदराबाद, शदादकोट ऐं भिट शाह ते तस्वीरुनि जी नुमाइशूं थी चुकियूं आहिनि। शाह जे रिसाले जा 2 जिल्द हिन नए अंदाज़ सां तशरीफ़ करे ॾिना आहिनि जिन खे सिंध में भरपूर मोट मिली आहे। अचो त संदसि पेंटिंग्स ॾिसूं।
मोहम्मद अज़ीम चांडियो, चित्रकार, मुजस्मा साज ऐं आर्किटेक्ट। 1946 ईस्वी ॼाओ। गवर्नमेंट पायलट सेकेंडरी हाई स्कूल में 1971 में ड्राइंग टीचर मुक़ररु थियो। उन खां बाद 1980 में डिस्प्ले ऑफिसर इंस्टीट्यूट ऑफ सिंधियोलॉजी में मुक़ररु थियो। नेशनल म्यूज़ियम लाहौर मां म्यूज़ियोलॉजी जो कोर्स कयईं। बहितरीन पेंटिंग सां गॾु सिंधियोलॉजी में यादगार मुजस्मा ठाहे उनखे 4 चंड लॻायईं। 1975 में इस्तीफ़ा ॾेई छॾियईं ऐं प्राइवेट कंपनी दुबई में आर्किटेक्ट तौरु कमु करणु लॻो। लाड़काणे में संदसि सिंध साइंस कॉलेज जो नक्शो ऐं इमारत खे पिणु मोहतरम अज़ीम चांडियो साहब ई तकमील ते पहुचायो। सबीर इलाही खिची 1955 में लाड़काणे में जन्म वरिताईं। हिन जी तालीम इंटरमीडिएट साइंस में थियल आहे। रेडियो, टीवी ऐं पंहिंजी फ़नी दाद सां मुनफ़रिद रोल करे पाण मञाया आहिनि। संदसि हिकु ॿियो पासो आर्ट जो बि हुयो। पेंसिल वर्क, वाटर कलर ऐं पेन वर्क जो बि माहिर हुयो। हिन केतिरा ई पोर्ट्रेट ठाहिया। इमदाद लारिक संदसि उस्ताद रहियो। सफदर उर्फ काशिफ कुरैशी 1980 में लाड़काणे में ॼायो। नेशनल कॉलेज ऑफ आर्ट मां फाइन आर्ट जी डिग्री वरिताईं। काशिफ बांग्लादेश, लंडन, न्यूयॉर्क, दुबई, मस्कत, कतर, इंडिया में तस्वीरुनि जी नुमाइशूं कयूं। उन सां गॾु आर्ट जा पिणु वर्कशॉप बि कयाईं। कतर में आर्ट सेम्पोजियम कयाईं जिथे 40 मुल्कनि जा आर्टिस्ट आयल हुया। इस्लामाबाद, लाहौर ऐं कराची में पंहिंजी ॾात खे मञाए चुको आहे। अयूब दाद प्राइमरी स्कूल खां पेंटिंग जो शौक़ु रखंदड़। आर्ट में एटीसी ऐं एएमसी जूं डिग्रियूं वरिताईं। सिंध आर्टिस्ट गिल्ड जो मेंबर रहियो। लाड़काणे में 2 ऐं 1 हैदराबाद में गॾियल तस्वीरी नुमाइशुनि में हिसो वठी चुको आहे। पेंसिल वर्क, वाटर कलर, पोस्टर कलर, ऑयल कलर खां अलावा नाइफ वर्क में भी केतिरियूं ई तस्वीरूं ठाहियूं अथाईं। नाइफ वर्क कंदड़ उत्तर सिंध में ही वाहिद आर्टिस्ट आहे। अयूब दाद केतिरनि ई किताबनि ऐं डाइजेस्टनि जा टाइटल कवर ठाहिया आहिनि। मुख़्तलिफ़ मैगज़ीन,
डाइजेशन ऐं कहाणियुनि जी किताब में स्केच ठाहिया। गुल मोहम्मद खत्रीअ खां पोइ शाह जे पेतनि ते घणो कमु कयो अथई। लाड़काणे जे 5 सिनेमानि ते वारे वारे सां बैनर बि ठाहिया। पाकिस्तान लाड़काणे जे फाइन आर्ट जे शोबे जो 3 भेरा चेयरमैन थी चुको आहे। संदसि महिनत सां शाह लतीफ़ आर्ट गैलरी भिटाई बिहार ठाहिया। आज़ाद शहाणी 1971 में जन्म थियसि। एटीसी ऐं एएमसी जूं डिग्रियूं पंहिंजे फ़न में हासिल करे ड्राइंग टीचर मुक़ररु थियो। आज़ाद शहाणी वाटर कलर, ऑयल कलर ऐं पोस्टर कलर में तिब आज़माई कई आहे। पाण हिन वक़्तु डीसी हाई स्कूल में ड्राइंग टीचर मुक़ररु आहे। मुजीब 1968 में लाड़काणे में ॼाओ। सिंध यूनिवर्सिटी में फाइन आर्ट्स में मास्टर्स कयाई। स्कल्पचर सां गॾु ख़ूबसूरत पेंटिंग भी करे थो। 2016 में दुबई में 4 नुमाइशूं थियसि। 2017 में ऑक्सफर्ड इंटरनेशनल फाइन आर्ट्स फेयर लंडन में, उन खां पोइ इटली ऐं 2018, 19, 20 ऐं 21 में दुबई जे मुख़्तलिफ़ गैलरीज़ में संदसि नुमाइशूं थी चुकियूं आहिनि। हिन वक़्तु पाण दुबई में ई मुक़ीम आहे।
कुहारो 1953 में जन्म थियसि। AMC ऐं ATC जूं डिग्रियूं वरितायूं। पेंटिंग जो फ़न संदसि वालिद साहब हामिद अली कुहारो खां विरसे में मिलियसि। हैदराबाद, सखर, कराची ऐं लाड़काने में संदसि तस्वीरनि जी नुमाइशूं थियूं। पायलट हाई स्कूल जो ड्राइंग हॉल संदनी महिनतुनि सां जरकंदो रहियो। हफ़ीज़ कुहारे जूं कुझु पेंटिंग असां स्क्रीन ते ॾिसी सघूं था। अब्दुल हक सुमरो 1970 में ॼाओ। तालीम इंटर पास आहे। पेंटिंग जी दुनिया खे 22 साल ॾिनाई। इमदाद लाड़िक ऐं नज़ीर समूह संदसि उस्ताद रहिया। हिन वक़्तु इंडस पैनाफ्लेक्स संभाले रहियो आहे ऐं हेल्थ डिपार्टमेंट में नौकरी अथसि। नंढपिण खां ई पंहिंजे वालिद अयूब गाद खे पेंटिंग कंदे ॾिसी खेसि आर्ट जो शौक़ु जाॻियो। उन दिलचस्पीअ खे क़ाइमु रखंदे हिन ATC ऐं AMC जा इम्तिहान फर्स्ट पोज़ीशन में पास कया। हिन वक़्तु गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल में ड्राइंग टीचर तौरु पंहिंजी ड्यूटी करे रही आहे। स्कूल ऐं ज़िले में आर्ट ऐं मौसीक़ीअ जा टेबलोस पिणु कराए केतिरा ई एवॉर्ड माणे चुकी आहे। मुख्तियार खोखर 1952 में लाड़काने में ॼाओ। आर्ट सां तमामु घणो लॻाव रहियसि। ATC ऐं MD हैदराबाद एलिमेंट्री कॉलेज मां करे ड्राइंग टीचर तौरु ख़िदमतूं ॾिनाई। फ़ातिह हालेपो जो संदसि उस्ताद रहियो। मौसीक़ी ऐं आर्ट सां घणो लॻाव हुयसि। पाण रेडियो मैकेनिक बि रहियो।
संदसि तालीम बैचलर्स इन फार्मेसी अथसि। हिन वक़्तु पाण गवर्नमेंट एम्प्लॉई आहे। आर्ट सां घणो चाह अथसि। मुजस्मा साज़ी ॾांहुं वधीक लाड़ो अथसि। आर्ट काउंसिल में फाइन आर्ट जो चेयरमैन भी रही चुको आहे। अदाकारी ऐं ॻाइण सां गॾु मौसीक़ी सां बि निभाईंदो पियो अचे। हिन स्टेज ड्रामनि जो हिदायतकार भी रहियो। 3 स्टेज ड्रामनि जो हिदायतकार भी रहियो आहे। केतिरनि ई प्रोग्राम में ड्रामनि जा सेट भी डिज़ाइन कया अथई। गुल कुरैशी सिंध यूनिवर्सिटी में 1988 ईस्वी में फाइन आर्ट करे 2006 में शहीद अल्लाह बख्श आर्ट एंड डिज़ाइन यूनिवर्सिटी जामशोरो में सीनियर फोटोग्राफर तौर कम करे रहियो है। उन खां अॻु हू लाड़काणे में प्रोफेशनल फोटोग्राफ तौर सुञातो वेंदो हो। संदसि फोटोग्राफी ऐं फोटोज़ मुख़्तलिफ़ अख़बारनि जी ज़ीनत बणिया। शुरूआती दौर में नज़ीर समय वटि आर्ट सिखण वेंदो हो। स्टेज ड्रामनि ऐं कुछ टीवी ड्रामनि में भी अदाकारी करे चुको आहे। समद भट्टी 8 नवंबर 1972 ते संदसि जन्म वरिताईं। वाटर कलर, पेंसिल वर्क, ऑयल पेंट ऐं एक्रेलिक पेंट में कम कयो अथई। कंप्यूटर ग्राफिक्स ऐं कैलीग्राफी भी ॼाणे थो। कुछ किताबनि जा टाइटल ऐं इदारनि जा लोगोस डिज़ाइन कया अथई। हिन वक़्तु बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी में मीडिया कोऑर्डिनेटर तौर कम करे रहियो आहे। शौकत खोखर 1970 में झूकर जे धड़े भरिसां मिठे धेरे में संदसि पैदाइश थी। हिन वक़्तु फाइन आर्ट डिपार्टमेंट शहीद अल्लाह बख्श आर्ट यूनिवर्सिटी जामशोरो में एसोसिएट प्रोफेसर आहे। एम.ए. ऑनर्स विजुअल आर्ट नेशनल कॉलेज में लाहौर में कयाई ऐं एम.ए. फाइन आर्ट्स सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में कयाई। 12 नुमाइशूं तस्वीरुनि जूं थी चुकियूं अथसि। उन खां अलावा 40 ग्रुप नुमाइशुनि में हिस्सो वठी चुको आहे। आसिफ मौर्य ॻोठ कोट कबूलियो में 1971 में जन्म वरितो। एम.ए. सोशलॉजी ऐं पॉलिटिकल साइंस में कयाई। कंहिं वक़्तु शाइरी सां भी शौक़ु रहियसि, पर पेंसिल वर्क ऐं पेन वर्क सां गॾु पिथर जो भी कमु कयाई। नंढिले खां ई कार्टून ठाहिण जो शौक़ु रहियसि।
पाण कुछ ड्रामनि में लिखियाई ऐं अयूब गाद जे ड्रामनि में अदाकारी भी कयाई। इरशाद इमदाद जोखियो टोइनाउट जे नाले सां मशहूर हुआ। 1960 में ॿिन्हिनि भाइरनि जनम वरितो। हिननि केतिरा ई साल लाड़काणे जे सिनेमानि ते बैनर ठाहिया। लाड़काणे खां अलावा हिननि शिकारपुर, सखर, दादू, बेहर, मोरो ऐं खेरपुर नाथन शाह में भी आर्ट जो कमु कयो। KTN ते कुझु प्रोग्रामनि जा सेट भी पिण ठाहिया। संदन उस्ताद आशिक महर ऐं ख़ालिद हैदराबाद वारो रहिया। हिन वक़्तु कराची में रहाइश पज़ीर आहिनि। फरहत हुसैन 2006 में ॼाओ इंटर पास कई अथई। शौक़िया कमु करे थो, पेंसिल वर्क में तस्वीरूं ठाहे थो ऐं अचो त हिन जा कुझु पेंसिल वर्क कमु ॾिसूं।